खैरपुरनाथ शाह में डिजीटेक कंप्यूटर सेंटर के प्रिंसिपल खिलाफ शागिर्दनि जो एहतजाज। प्रिंसिपल मथां बेनज़ीर भुट्टो शहीद यूथ डेवलपमेंट प्रोग्राम प्रोजेक्ट तहत मिलंदड़ वज़ीफ़ो हड़प करण जो इल्ज़ाम। खैरपुरनाथ शाह में बेनज़ीर भुट्टो शहीद यूथ डेवलपमेंट प्रोग्राम प्रोजेक्ट तहत शागिर्दनि ऐं शागिर्दाणियुनि खे कंप्यूटर जी सिख्या ॾींदड़ डिजीटेक कंप्यूटर सेंटर के प्रिंसिपल खिलाफ सिख्या वठंदड़ शागिर्दनि लीडर्स लाइब्रेरी खां प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी प्रिंसिपल के रवैये खिलाफ सख़्त नारेबाज़ी कई। इन मौक़े ते एहतजाज कंदड़ शागिर्दनि ज़मीर चांडियो, सोहेल चांडियो, माजिद बुघियो, आफ़ी अब्बासी ऐं ॿिनि सहाफ़िन आॾो दाहींदे इल्ज़ाम हयो त डिजीटेक कंप्यूटर सेंटर ते बेनज़ीर भुट्टो शहीद यूथ डेवलपमेंट प्रोग्राम तहत सिख्या वठंदड़ शागिर्दनि तोड़े शागिर्दाणियुनि खे गुज़िरियल 4 सालनि खां वज़ीफ़ो नथो ॾिनो वञे। हुननि दाहींदे चयो त प्रिंसिपल खां जॾहिं वज़ीफ़ो घुरियो वियो त हुन शागिर्दनि मथां भत्ताखोरी जा इल्ज़ाम हणण शुरू करे छॾिया ऐं हक़ घुरंदड़ शागिर्दनि ऐं शागिर्दाणियुनि खे कंप्यूटर सेंटर तां बेदख़ल करण जी धमकी ॾींदे साणनि नामुनासिब रवैयो इख़्तियार कयो। हुननि एहतजाज कंदे सिंध जे वॾे वज़ीर समेत आला इख़्तियारनि खां मुतालबो कंदे चयो त खेनि हुकूमत तरफ़ां तइ थियल वज़ीफ़ो वठराए ॾिनो वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधाए सख़्त एहतजाज कयो वेंदो। मुख़्तियार चांडियो, काविश, डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, खैरपुरनाथ शाह।